नाज़रीन ऑल सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन के छॾ ते एग्रीकल्चर रिसर्च सिंध टंडोजाम जे मुलाज़िमनि पारां ऑफिसनि जी तालाबंदी करे डीसी ऑफिस साॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा इमरान सो खां। इमरान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। ऑल सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन के सॾ ते एग्रीकल्चर रिसर्च सिंध टंडोजाम के मुलाज़िमनि की तंज़ीम ठाराईंदी आहे। CBA यूनियन के सॾ ते जेको आहे पेंशन रूल्स में तब्दीली ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ जेको आहे ऑफिसनि जी तालाबंदी करे डायरेक्टर जनरल ऑफिस मुज़ाहिरो कयो आहे। उन मौके ते जेको आहे सेक्रेटरी शरीफ काटियो, CBA यूनियन जो सदर अली रोशन चन्ना, मुमताज़ बलोच ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जेको आहे हुकूमत तरफ़ां कयल पेंशन रूल में तब्दीली वारो कारो कानून जेको आहे उहो वापसि वरितो वञे, जेको आहे मुलाज़िमनि जे गलनि खे दॿाए वञण जी हिननि चयो त हुकूमत हिन तरमीमी कानून ज़रिए जेको आहे नंढनि मुलाज़िमनि जो मुआशी क़तल करे रही आहे, जेको कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो। उन्हनि वधीक चयो आहे त जेको मुलाज़िमनि जा जाइज़ हक़ आहिनि उन्हनि खे ख़तमु करे ही हुकूमत IMF खे राज़ी करण जी कोशिश में रुधल आहे, जेको कॾहिं बि इन्हनि जो मनसूबो कामयाबु करणु न ॾींदो वेंदो। हिननि चयो त मुल्क जे 3 सूबनि में ही कारो कानून जेको आहे लागू न आहे, मगर सिंध सूबे जे मुलाज़िमनि सां माटेली मां वारो सलूक करे उन्हनि खे परेशान कयो पियो वञे। अॼु जेको आहे हिननि 3 कलाकनि लाइ जेको आहे इदारनि में तालाबंदी कई आहे। जेकॾहिं ज़रूरत पई त हिननि जेको आहे अणॼातल मुदे ताईं जेको आहे तालाबंदी करे ऐं एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। ॿिए पासे सिंधर यूनिवर्सिटी टंडोजाम में जेको आहे मुलाज़िमनि बि जेको आहे एहतजाज कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके सरकारी खाता आहिनि उन्हनि में मुलाज़िमनि कारियूं पटियूं ॿधी ऑफिसनि जी तालाबंदी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि। जी इमरान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।